नाज़रीन तो बी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर करानो टंडो जान मोहम्मद खान टंडो जान मोहम्मद बरसा गोठ पहिरियों वाटरवासी 45 वरे जे पोरत लूणियों मेघवार जो मुबैना तौर वण में टंगियल फाव खादल लाश हथायो आहे। ख़बर के हवाले से अवा के अपडेट कंदालो। फोती नौजवान के वारसन जो चवण है तो लूणियों मेघवार जो ज़हरी तवाज़ुन दुरुस्त न हो। अहम खबर के हवाले से अवा के अपडेट कंदालो। टंडो जान मोहम्मद के एसएचओ हामिद मरी जो चवण है तो लूणियों मेघवार जो वण में टंगियल लाश के इतला ते पुलिस बर वक्त पहुंची लाश खणाए आई है। वारसन इलाके वासियों जो चवण है तो ज़हनी तवाज़ुन ठीक न हो उन खां अॻु बि पाण खे मारण जूं अहिड़ियूं कोशिशूं करे चुको आहे। खबर के हवाले से अवा के एक बेरो ॿीहर अपडेट कंदारूं। टंडो जान मोहम्मद खां या ब्रेकिंग न्यूज़ अवा सां शेयर कंदारूं। टंडो जान मोहम्मद भरसा गोठ पहिरियों वाटरवासी 45 वरे जे पोरत लूणियो मेघवार जो मुबैना तौर वण में टंगियल फाव खादल लाश हथायो आहे। फोती नौजवान के वारसन जो चवण है तो लूणियों मेघवार जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। टंडो जान मोहम्मद के एसएचओ हामिद मरी जो चवण है तो लूणियों मेघवार जो वण में टंगियल लाश मिलियो। पुलिस बर वक्त पहुंची लाश खणाए आई है। वारसन इलाके वासियों जो चवण है तो संदस ज़हनी तवाज़ुन ठीक न हो जै सबब हुन इंतहाई कदम खयो है। इन हवाले से वधिक तफसील मालूम कंदासीं। धरती टीवी मीरपुर खास जो रिपोर्टर अजहर चडर असां सां लाइन ते मौजूद है। अजहर अपडेट कजो वधिक छा तफसील आहिनि। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर खास लॻ टंडो जान मोहम्मद भरसां ॻोठ पहिरियों वाटरवासी 45 वरे जो पोरियत लूणियो मेघवार जो मुबैना तौर वण में टंगियल फाव खादल लाश हथायो आहे। टंडो जान मोहम्मद जे जेका उते रहायशी आहिनि जेके वारिस आहिनि उन्हनि जो चवण आहे। अजहर अपडेट कर लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन हीअ हुयूं इन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।